सिंध में 2022 जी तारीख़ी बोर्ड लखें माण्हुनि खां संदनि घर ऐं ज़िंदगी जूं समूरियूं ख़ुशियूं खसे वरितियूं। हज़ारें ॻोठ पाणी हेठि अची विया, घर ड्रही पट पइजी विया ऐं माण्हू खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया। इन वॾे इंसानी सान्हे खां पोइ सिंध हुकूमत तरफ़ां मुतासिर ख़ानदाननि जी बहाली लाइ सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टीज़ नाले हिकु वॾे मनसूबे जो आगाज़ कयो वियो, जंहिं तहत सूबे में 21 लख घर तामीर करण जो ऐलान कयो वियो। पर अॼु लॻभॻि 4 साल गुज़रण बावजूदि दादू समेत केतिरनि ई इलाइक़नि जा हज़ारे ख़ानदान अॼु ताईं मुस्तक़िल छित खां महरूम आहिनि। परेशानी आहे, बचड़ा नंढड़ा आहिनि, जॻह सां कोन मिली आहे, बोर्ड मुतासिर हूं, नंढड़ा बचड़ा आहिनि, जॻह में रही वई आहे। परेशानी इलाही सारी आहे, जॻह खां असां ॾुखिया आहियूं ॾाढा, जॻह बि ॾरी पई आहे सॼी, मिड़ई बि था गुज़ारो सफ़र कयूं। सवाल इहो आहे त जॾहिं अरबें रुपया जारी थी चुका आहिनि त पोइ हज़ारे घर अञा ताईं अणपूरा छो आहिनि? छा ही मनसूबो इंतिज़ामी नाहली जो शिकार आहे या वरी फंडनि जे इस्तेमाल में का अहिड़ी ख़राबी आहे जंहिं सबबु मुतासिर ख़ानदान अॼु बि इंतज़ार जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि? असांखे इहो कचो हिकिड़ो चुल्हड़ो आहे, असां हिकिड़ी खट विझी 5-8 माण्हू उन में वेहूं था। परेशानी ॾाढी, अॼु ताईं असांखे बोर्ड वारो घर ई कोन मिलियो आहे। ग़रीब असां 500-800 कमाए मज़ूरी, हिकिड़ो छोकिरो आहे कमाए पेट खाऊं, जा असां जॻह ताईं मतिलबु कयो असांजे करे जाई जो असां सियारो त काॾे तड़पियासीं, त ऊन्हारो आहे मतिलबु बचड़ा वठी वेठा आहियूं, तड़पऊं था। सरकारी अंगन अखरनि मूजिबि दादू ज़िले में 1,64,037 बोर्ड मुतासिर घरनि जी तामीर ऐं बहाली लाइ लॻभॻि 39 अरब 82 करोड़ 65 लख रुपयनि जो वॾो मनसूबो मंज़ूर थियो। पर हिन वॾी बजट बावजूदि सिर्फ़ु लॻभॻि 57,000 घर मुकमिल थी सघिया आहिनि, जॾहिं त 1,07,000 खां वधीक घर अञा बि अणपूरा आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त अधु खां वधीक मुतासिर ख़ानदान अॼु बि पंहिंजे नए घरनि जे इंतज़ार में आहिनि। इहो हिते पियो आहे त वक़्तु थी वियो आहे त कुझु मथां मिले त वरी माण्हू छित विझे जा को वेहे सवलो थी, अञा त कोन था मिलनि। हे बि ॾोकड़ छुटा छा था चवनि, ॾींदासीं आसरा पिया था हलनि। अञा दादू ज़िले जे कंहिं बि तालके में मुक़ररु कयल हदफ़ मुकमिल न थी सघियो आहे। दादू तालके जी ॻाल्हि कजे त 20,986 घरनि जो हदफ़ मुक़ररु कयो वियो, पर रुॻो लॻभॻि 8,000 घर मुकमिल थी सघिया। जोही तालके जा बोर्ड मुतासिर बि घरनि जे ओसीड़े में आहिनि, जिते 39,518 घर तामीर थियणा हुआ, पर रुॻो 14,400 घर मुकमिल थिया। ख़ैरपुर नाथनशाह तालके में वॾे पैमाने ते तबाही आई, उते 51,458 घर ठहणा हुआ, पर हेल ताईं रुॻो 21,353 घर मुकमिल थी चुका आहिनि, जॾहिं त मेहड़ तालके मां 52,075 घरनि मां रुॻो 17,000 घरनि जी अॾावत मुकमिल थी चुकी आहे। इहे अंग अखर ज़ाहिर कनि था त 4 सालनि दौरान बि मनसूबे जी रफ़्तार इंतिहाई सुस्त रही आहे। दस्तावेज़नि मूजिबि मुतासिर ख़ानदाननि खे घरनि जी तामीर लाइ 3 मरहलनि में माली इमदाद जारी कई वई। पहिरीं क़िस्त में 9 अरब 39 करोड़ 36 लख, ॿी क़िस्त में 9 अरब 68 करोड़ 36 लख रुपया ऐं टीं क़िस्त में 9 अरब 26 करोड़ 22 लख 50 हज़ार रुपया जारी कया विया। ॿी तरफ़ अंग अखर ॿुधाइनि था त थरदीप इदारे पारां दादू ज़िले में हिन वक़्त ताईं 18 अरब 47 करोड़ 9 लख 95 हज़ार रुपयनि खां वधीक ख़र्च कया विया आहिनि। इन बावजूदि हज़ारें घरनि जो अणपूरो रहिजी वञणु अवामी सतह ते ॻणती ऐं सवालनि खे जनमु ॾिए थो। ज़रियनि मूजिबि मनसूबे दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 17 फील्ड इंजीनियर्स खे मुबैना करप्शन इल्ज़ामनि हेठि नौकरियुनि तां हटायो वियो। अहिड़ा इल्ज़ाम पिणु साम्हूं आया आहिनि त कुझु इलाइक़नि में नाक़स तामीराती मवाद इस्तेमालु कयो वियो, जॾहिं त क़िस्तनि जे जारी थियणु, कमीशन ऐं अदायगियुनि जे अमल बाबति बि शफ़ाफ़ियत ते सवाल उथी रहिया आहिनि। कुझु मुतासिर ख़ानदाननि जो चवणु आहे त खेनि मुकमल सहूलतूं न मिलियूं, जॾहिं त केतिरा ई घर मयारी तामीराती घुर्जनि ते पूरो नथा लहनि। झुपड़ियूं आहिनि, कीरियूं पियूं आहिनि, बोर्ड में असां हितां लुड़ी मरी विया आहियूं, असांखे का शइ कान मिले, असांखे घर खपे। असां वेठा आहियूं हाणे मनहड़ा ठाहियूं, घणो वक़्तु थियो आहे, ॿिन्हिनि खे घर मिलिया आहिनि, असांखे घर कोन मिलियो आहे। साईं जॻहियूं ठहंदियूं आहिनि, ख़र्च सां ठहंदियूं आहिनि, सीमेंट आहिनि, हेठों पीढ़ियूं ॿधनि थियूं, भीम ॿधनि था, उन में ख़र्चु आहे वॾो। हीउ कमिरो आहे जंहिंखे 12 महीना थिया आहिनि, हिन जी अञा न आई आहे किस्त। हू किस्त आहे जेका ॾियनि था, हिकिड़ी किस्त ॾिनऊं उहा ठहिराए, उन जाइ ते था आणियूं त वरी 1.5 महीनो जेको आहे सो पहुचे असांखे चवनि था, वरी 1.5 महीने खां पोइ। अॻ में सियारे खां वठी कमु थियो आहे, सियारो बि सीअ में गुज़ारियोसीं, हिन महिल हाड़ आहे तॾहिं बि हाड़ बि सूरनि सां था गुज़ारियूं। जेॾी महिल हिननि एस्टीमेट ठाही, उहो ओॾी महिल पैसा रखियाऊं 3 लख रुपया। हींअर जेको मौजूदा महांगाईअ दौर में कमरे ते जेको हिकिड़ो ॾियनि था, उन ते ख़र्चु अचे थो, उहो थो अचे 7 लख रुपया ख़र्चु। हाणे ग़रीब माण्हू ऑलरेडी उन्हनि जा घर फसल हर शइ तबाह थी वई,
उन्हनि जी कंडीशन इहा आहे त अॼु ताईं घर कोन्हनि हिननि खे मिलिया आहिनि प्रॉपर तरीक़े सां, ऐं न ई इन्हनि पैसनि मां घर ठाहे सघनि था। क्लाइमेट चेंज जे हवाले सां असांजो दादू ज़िलो जेको आहे 51 खां 52 डिग्री सेंटीग्रेड हले पियो। मथां वरी आबकलाणी जी मौसम आहे, पंहिंजो मूनसून जूं बरसातूं आहिनि। हुकूमत जेको क़दम खयो आहे पका घर ठाहिण लाइ, उहो तमामु सुस्त रफ़्तीरी जो शिकार आहे ऐं करप्शन जी वर चढ़ियल आहे। ग़रीब जेके मुतासिर आहिनि उनजा अहज ॾींहों ॾींहुं ॿीना थींदा वञनि पिया, को बि उनजो तदारक कोन पियो थिए। फ़िलहाल भुट्टो साहिबु ऐलान कयो हो त केनशाह जेको असांजो तालको आहे खेरपुर नाथनजा तमामु घणो मुतासिर थियो फ्लड में, उन लाइ ऐलान थियो इनखे मॉडल तालको बनायो वेंदो, पर अॼु ताईं उन ताईं को बि कमु शुरू कोन थियो आहे। 0% कमु आहे मॉडल तालको बणाइण लाइ। उन खां अलावा जेके बि ॿोॾ मुतासिर आहिनि उहे असुलु जेके ॻोठनि में वेठा हुआ उते उनजा पंहिंजा ज़ाती प्लाट कोन हुआ, उहे हाणे शिफ्ट थी विया आहिनि ॿियनि तालकनि में, ॿियनि शहरनि में। उन लाइ बि सरदी पर जो इदारो उन्हनि खां सहकार कोन पियो करे, त भाउ तव्हांखे असां दस्तावेज़ ते शिफ्ट करे था ॾियूं, जेको तव्हांजो सर्वे थियल आहे असुलु केनशाह में या मेहर में, किथे बि उहो शिफ्ट करे तव्हां ॿिए कंहिं तालके में जिते तव्हांजो ज़ाती प्लाट आहे उहो ठाराए सघो। महिरबानी करे उन ते बि गौर कयो वञे। मुतासिरनि सवाल उथारियो आहे त अरबें रुपयनि जी फंडिंग बावजूदि हज़ारें घर अञा ताईं छो अणपूरा आहिनि? छा मंसूबे में इंतिज़ामी नाहली सबबु देरि थी रही आहे? दादू जे ॿोॾ मुतासिरनि लाइ हीउ मंसूबो रुगो सिरुनि ऐं सीमेंट जो कमु न आहे, पर उन्हनि माण्हुनि जे उमेदनि सां जुड़ियल आहे जिन 2022 जे ॿोॾ में पंहिंजा घर, सामान ऐं ज़िंदगीअ जी समूरी जमा पूंजी विञाए छॾी।